फरमाए तो भली मुझे महबूब करीम बराबर बकरियों चारियों बराबर 40 साल मक्के में गुजारा। 40 साल का पो अल्लाह जे मनशा सा ऐलान कयई पर आमना जो लाल अञा जाओ ई कोने पर लो महफूज में अगई लिखो पियो वरफअना लक ज़िक्रक। पर जे मुझो हबीब नंढड़ो आजावला अजा मक्के जे गलन में गुजारे थो महबूब जी जात भली अरबनियों बकरियों चारे थो। मुझे हबीब जी जात बाबरकात भली जंगल में गुजारन था अजा नबूवत जो ऐलान कोन था फरमायन प्या। पर अल्लाह पाक जो कुरान जो को कदीम कुरान अज़ल खां लिखियो पियो अल्लाह ताला फरमाए तो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। इन्हीं मुल्ला खां पुछो तो कुरान में लिखियल आहे या ना है? यो अल्लाह जो कुरान नाज़िल थियण खां अॻु में क़दीम आहे या ना है? जे कदीम आहे अॻ में ही आहे त अल्लाह ताला दरी अॻ में ही पे तो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक तोखे असां मोकिलियो आ। इहो कजो खिताब नबी सही खे आ ऐं तू थो चवे नबी खे ख़बर ही कान्हे का। होॾो क़ुरान जी नस खिताब करे नबी खे थी चवे इन्ना अरसलनाक असां तोखे मोकिलियो आ। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जेको क़ुरान लहे सो कदीम क़ुरान आ अज़ल खां वठी आ ऐं अज़ल खां वठी रब पियो चवे सोहणा मां तोखे सोहणो नबी बनाए मोकिलियो। कुरान करीम खे पढ़न को न समझन को न पोइ वरी ॿियनि ते जन मयारू। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो पंहिंजे हबीब करीम खे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मोकिलियो जॾहिं कॾहिं मोकिलियई उहा अल्लाह पाक फरमाए थो त इन्ना अरसलनाका इहा आयत क़दीम जे क़दीम त मोहम्मद करीम खे खिताब बि ख़ुदा जो क़दीम आ ऐं मोहम्मद अरबीअ जे ज़ात बाबरकात खे जेको अल्लाह ताला फरमाए तू मूं तोखे नबी बणाए मोकिलियो आ। 40 साल पोइ थो चवी आयो आदम जी औलाद मजा पैदा थो हजरत अब्दुल्ला हजरत आमना जे सिलसिले से आयो। पोइ जेकॾहिं इहे आमना भी कान ही हजरत अब्दुल्ला भी कोन हो ऐं खानदान जो वॾो हजरत आदम भी कोन हो तो पोइ खिताब कंहिंखे पे थो। तॾहिं त मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो आ त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरत जो पहिरो पहिरो शाहकार पहरी पहरी कारीगरी जेकॾहिं ज़ाहिर कई त मां मोहम्मद जो नूर पैदा कई। तव्हांजे लाड़काणे हिकिड़ो मुला असांजे संग हॾे आयो चए पियो हिननि वीचारनि खे ख़बर ई कान्हे असांजे लाइ पियो चवे अहले सुन्नत वारनि जे लाइ कहिड़ी ख़बर कान्हे चई नूर खां बशर मथे आ। दलील कहिड़ो ॾिनई जी अल्लाह ताला जल जलालु अमन वालो आदम के नूर बनायो या बशर बशर चेबो मलाइका नूर हन या बशर चेसे नूर हन चेबो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम के मलाइकन खां नूर खां सजदो करायो तंजी माना त जंहिंखे सजदो करायो हुयो उहो आला है बशर आला है ऐं जन सजदो कयो से घटल जे करे मुतलक गाल करे वियो ये खुली गाल करे वियो त नूर जेको आहे सो घटा ऐं बशर मथे आ ऐं हुन जा वरी ॿुधण वारा जहिड़ो ॻाल्हाइण वारो अंधो तहिड़ा ॿुधण वारा वाह 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 से भंज घतियई अहिड़ो त दलील ॾिनई जो बस दलील जी का ॻाल्हि ई कान्हे का। हेॾे निहारियो हाणे ॻाल्हि थो करे त नूर खां बशर मथे आ
अदा तवा त मुसलमान आयो, मुझे महबूब जा गुलाम आयो, परवाना आयो, आका जे उम्मत में शामिल आयो। पर जेके महबूब जे उम्मत खां बाहर हन उहे भी बशर हन, टिल्लू मल्ला, पुरसू मल्ला, भेरू मल्ला, आहे या नाहे? ये बशर आहिन या नाहिन? जोर सां चओ, आहिन न? पूछा ये पुरसू मल, भेरू मल, इहे भी नूर खां मथे हन? छो तो ये भी बशरत है, ये भी बशरियत में शामिल है। जेकॾहिं आम ऐं मुतलक करे चयो वञे त बशर नूर खां अफ़ज़ल आहे, त मुंहिंजा दापो वाणिया हिंदू काफ़र इहे यहूदी भील में घुवाड़ वहाबी इहे सभई गॾिजी करे इहे भी बशर आहिनि। पोइ इन्हनि खे बि चइबो त इहे भी नूर खां मथे आहिनि। अंधे खे इहा बि ख़बर कान्हे का अल्लाह ताला फरमाईंदो आहे अल्लाहु नूरु समावात वल अर्द, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात आसमानन जो भी नूर आहियां, मां अल्लाह पाक जी ज़ात ज़मीनन जो भी नूर आहियां। अल्लाह ताला नूर आहे या न? पोइ चइबो दिन अल्लाह वारे नूर खां बशर मथे। चओ माज़ अल्लाह, ॾाढे चओ तौबा नऊज़ बिल्लाह। कुरान नूर आहे या न? व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो पियो, ओ मुंहिंजा प्यारा हबीब करीम, मां रब्बुल आलमीन तव्हां जे तरफ़ नूरम मुबीना, रोशन नूर क़ुरान खे मोकिलियो आहे। कुरान नूर आहे, ॾाढे जो कुरान नूर आहे। पोइ वहाबी बशर नूर खां कुरान खां मथे आहे। कलंदा हलो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे नूर मां पैदा फरमायो आहे। अबा नूर आहे या नाहे? मीकाइल नूर आहे, इसराफील नूर आहे, इज़राइल नूर आहे, सब मलाइक नूर हन, किरामन कातिबीन नूर हन। रब्बुल आलमीन सभिनी खे नूर बनायो आहे। हिन ठिकर खे अल्लाह पाक इंसान ऐं बशर बनायो आहे। चवीस भला तूं जिब्रील खां मथे आहे, छो त फतवा थो ॾी पियो त नूर खां बशर मथे आहे। दलील ही गलत, पर इहा उन अंधे खे ख़बर कान्हे का त अशरफुल मखलूक, मखलूक में शरफ बशर खे छो मिलियो आहे? ही टॾे थो कुॾे थो त बशर मथे आहे, पर मां थो चवां न, बशर सिर्फ़ इन्ही जे करे मथे थियो आहे। बशर खे शर्फ इन्ही जे करे मिलियो आहे जो बशरी लिबास में मोहम्मद अरबी आयो। अगर हबीब करीम जी ज़ात बाबरकात इन लिबास में न अचे हा त शायद कंहिं ॿी क़ौम में अचे हा त ॿीअ खे शरफ मिले हा या न? अल्लाह ताला जी ज़ात कुरान करीम में इरशाद फरमाईंदो आहे वलौ नशा लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून। तव्हां इंसान आहियो, तव्हां इंसाननि में मां नबी मोकिलिया हल, अवां मतां टॾंदा हुजो त बस असां में आयो आहे, असां जहिड़ो आहे। न, रब थो फरमाए वलौ नशाउ, जेकॾहिं मां रब चाहियां असां खणी घुरऊं, लजअलना मिनकुम मलाइकतन, मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे इहा ताक़त आहे। अवां मां नबी त मोकिलिया अथमि, पर मां रब्बुल आलमीन अवां बशरनि मां जेकॾहिं मलाइक पैदा कयां त करे सघंदो आहियां। लजअलना मिनकुम मलाइकतन फिल अर्द यखलुफून, उहे मलाइक ज़मीन में खलीफा थी रहंदा। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो ताक़त रखे थो। रब्बुल आलमीन इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, जेकॾहिं चाहे त अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालो बशर मां मलाइक बनाए त बनाए सघे थो। अब बनाए सघे थो या न?
तो जे मलाइक इंसान मलाइक नूरा ओहो अल्लाह पाक कुरान पाक में बुधाए तो बनाया तो बनाए सजा तो अल्लाह पाक फरमाए तो मां रब करीम जी ज़ात मां बरकात भी इहो ही कयो जो हजरत अब्दुल्ला मां हजरत आमना मां हजरत अब्दुल मुत्तलिब मां सोने इब्राहिम खलीलुल्लाह जे नस्ल मां मोहम्मद अरबी नूर करे तवा के पैदा करे पंहिंजी कुदरत ॾेखारियां तो।